घोटकी 6 सेप्टेम्बर जो दिफ़ा के मौके ते म्यूनसिपल कमेटी घोटकी पारां चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा खान धारे जो असिस्टेंट कमिश्नर घोटकी अहमद शाकिर जजा CM घोटकी कमर जमा इंदड़ सिकंदर अली लाखो मुख्तियार कार घोटकी आगा इंसाफ अली पठान सैयद रिजवान नादिर शाह जिलानी चौधरी मीशा मारई लाला अजहर पठान राना अदनान डॉक्टर राव सिकंदर अली मीर मोहम्मद राजा अफजाल हैदर बेन की अगवानी में मेन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि पाकिस्तान जिंदाबाद पाक फौज जिंदाबाद जा नारा हया ऐं असिस्टेंट कमिश्नर ऑफिस ऐं म्यूनसिपल ऑफिसर में झंडो फड़कायो वियो। इन मौके ते चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा खान धारे जो असिस्टेंट कमिश्नर घोटकी अहमद शाकिर जजा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 6 सेप्टेम्बर 1965 ते पाक फौज जे बहादुर सिपाहीनि मुल्क जी सलामती लाइ जानी जो नज़रानो ॾिनो। 6 सेप्टेम्बर जो दिफ़ा असांखे पाक फौज जी लाजवाल अज़्म ऐं बहादुरी जी यादि ॾियारे थो। हिन ॾींहं ते असां पंहिंजे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम पेश कयूं था। अवाम पाक फौज सां गॾु बीठल आहे ऐं हर क़िस्म जी कुर्बानी ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहे। पाक फौज जे मुल्क लाइ ॾिनल कुर्बानियूं कंहिं खां बि ॻुझियूं न आहिनि ऐं असां पाक फौज जे हर ॾुख सुख में गॾु आहियूं। रैलीअ जी पुॼाणी ते शहीदनि जे वारसनि खे तोहफ़ा ॾिना विया ऐं शहीदनि जी मग़फ़िरत ऐं दर्जा जी बुलंदी लाइ मुल्क ऐं क़ौम जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।